सीता रोड जे कचे वारे इलाइक़े जे ॻोठ जाम ख़ान भुट जे रहवासियुनि भुट बिरादरी जी ॿिनि धुनियुनि अब्दुल मजीद भुट डायरेक्टर बोर्ड ऑफ करक्यूलियम ऐं ज़मींदार मोहम्मद ख़ान भुट जे माण्हुनि विच में ॻोठ कोठी खोकर भरिसां ज़रई ज़मीन माने काल वारे पाणी जी तकरार तां हलंदड़ खूनी झेड़े जो निबेरो पेपे अॻुवाण ज़िलई काउंसिल दादू जे अॻूणे चेयरमैन सरदार मोहम्मद अशरफ सोलंकी जी सरपंची हेठि संदसि रिहाइशगाह ॻोठ मुरीद ख़ान लाखेर में थी गुज़रियो। फ़ैसिले जी सरपंच सरदार मोहम्मद अशरफ सोलंकी मुशीरनि सां बंदि कमरे में मुशावरत करण बैदि फ़ैसिले जी फतवा ॿुधाईंदे ॿिनि क़त्लनि ऐं 5 ॼणनि जे ज़ख़्मी थियण वारे मामले ते ॿिन्ही धुरियुनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 58 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो, जेके ॿई धुरियूं 15 ॾींहनि अंदरि ॾींदियूं। फ़ी क़त्ल 50 लख रुपया ऐं फ़ी ज़ख़्मी 20 लख रुपया ॾंड मुक़ररु कया विया, जॾहिं त घर ड्राइण ऐं थियल नुक़सान जा 58 लख मुक़ररु कया विया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जे थियल खूनी झेड़े सबबि 2 ॼणा मोहम्मद मिठल भुट ऐं मोहम्मद मुबीन भुट क़त्ल थिया, जॾहिं त ॿिनि वाटड़नि सिकंदर लाखेर बदर कोलाची समेत परवेज़ भुट बख्शल भुट ऐं सद्दाम भुट ज़ख़्मी थिया हुआ। जिरगे जे सरपंच ॿिन्ही धुरियुनि जे मुशीरनि धुर अब्दुल मजीद भुट जे तरफ़ां सरदार आशिक ज़ौर रज़ा मोहम्मद गहचो वॾेरो मोहम्मद सलीम भुट वॾेरो मुस्लिम भुट हुआ, जॾहिं त वॾेरो मोहम्मद ख़ान भुट जे धुर ॾांहुं सरदार रज़ा मोहम्मद ॾेरो राधन टाउन चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर ॻोरड़ वॾेरो सिकंदर जुणेजो वॾेरो मोहम्मद इदरीस भुट मुक़ररु करे मुशावरत कई। फ़ैसिले बैदि झेड़ींदड़ ॿिन्ही धुरियुनि सरपंची ऐं मुशीरनि जे कयल फ़ैसिले खे मान ॾींदे फ़ैसिलो क़बूल कयो, जंहिं बैदि धुरियुनि खे पाक किताब अचण बैदि भाकुर पाए खीरखंड कयो वियो। कुरान शरीफ ते जेको बि सामान अब्दुल मजीद जो अब्दुल वाहिद जो जेको बि सामान उन्हनि जो वियो आहे कुरान शरीफ ते रखंदासीं ऐं तव्हां ते ज़िमेदारी आहे उहो जेको सामान तव्हां वटि आहे या मोटाए सघो था उहो सामान मालिक खे मोटाए कुरान शरीफ। ठीकु आहे, जी साईं, हा न उहो रखूं था। हाणे बुज़ुर्गनि खां पुछूं मोहम्मद ख़ान जी इहे ॻाल्हियूं त इहे अॻु में त असांखे ॿुधायो बि न वियो, न को फ़ैसिले में का ॻाल्हि थी आहे। फ़ैसिले में जेका बि ॻाल्हि आई आहे त हुननि जो आहे सभु कुझु ॻाल्हि थी आहे। फ़ैसिले में इहा ॻाल्हि थी कोन्हे न त प्लाट कंहिंजा आहिनि न, प्लॉट कंहिंजो बंगलो त आहे न सर। बंगलो उहो असांजो बंगलो घणा साल हुयो सर, उहो रेस जो साल आहे न सर। उहो आहे पर असां चवंदा सभु को पंहिंजे क़ुरान शरीफ़ ते मस्जिद खयूं, को बि अची इंटरफेयर कई असांजे ॻोठ में वेठो आहे, मस्जिद वेठो आहे, क़ुरान शरीफ़ कयो मीसा वटि को बि इंटरफेयर ख़ुदा करण करे आया आहियूं। जिथे आयो हींअर क़ुरान शरीफ़ रखंदासीं, उहो क़ुरान शरीफ़ ते तव्हां सभु हथ रखी तव्हांखे भाउ कंदासीं ऐं इनशाला तव्हांजे गैर दिलि में सभिनी पंहिंजो इनशाला करोड़ 58 लख जेका मस्जिद वारी धुर खे मिलंदो। अच्छा, ॿी धुर पंहिंजो मोहम्मद ख़ान वारी धुर खे 1 करोड़ रुपया मिलंदो।